तराड़ी बरसात ॻोठ संजमली में साल 2024 में मानसून जे बरसातनि दौरान तूफ़ान में ड्री पट थी वियल लखें रुपयनि जो आरो प्लांट नाकारा बणिजी वियो। अमले जी लापरवाही ऐं इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि रवासी बिटिया अज़ाब में मुब्तला थी विया। 3 ॻोठनि खे पाणी फराहम कंदड़ आरो प्लांट नाकारा हुअण करे केतिरा ई ॻोठणा खारो ज़हरीलो पाणी पीअण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया। उन सिलसिले में ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेकी तूफ़ान आयो हो, वॾो तूफ़ान आयो 2024 जी शुरूआत में, उन तूफ़ान में हिन जी छित किरी पई, छित उॾरी वई। पहिरियां NGOs जो हुयो, पोइ NGOs पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे हैंड ओवर कयो। हाणे तक़रीबन 3 साल खां पब्लिक हेल्थ वारा हिन खे संभालनि पिया, पर हिन तूफ़ान में हिन जी छित उॾरी वई हली, हिन जी बिल्डिंग टुटी वई। उन खां पोइ केर बि हिते पब्लिक हेल्थ जो कोन आयो। सिर्फ़ु हिकिड़ो लोअर मुलाज़िम आया जेके हिन खे कवर करे छापर वापर चाढ़े वरी वापसि विया हलिया। जे मुतालिक़ आरो प्लांट असांजो ही जेके मानसून जूं हालिया गुज़िरियल बारिशूं थी गुज़रियूं आहिनि, उन जे दौरान असांजो आरो प्लांट वण किरण, इन में वण किरण जी हिकिड़ी तबाही आई हुई जेका मानसून जे दरमियान दौरान, उन दौरान असांजे आरो प्लांट ते वण किरी पियो, जंहिंजे करे हिन जो जेको कमिरो आहे सो डैमेज थी वियो। मशीनरी तक़रीबन हिन जी सही आहे, मशीनरी जो कमु हिन जो असां चेक करायो हो किन मिस्त्रियुनि खां सही आहे, पर हाणे हिन जो जेको रूम आहे, रूम बिल्कुलु टे तव्हांजे पोयां ई आहे, तव्हां ॾिसी सघो था। अपील था कयूं त पब्लिक हेल्थ खे जेको आहे इनखे बर वक़्तु इन जी रिपेयर कई वञे। हिते जा तक़रीबन 3 ॻोठ आहिनि जेके पाणी मिठे पाणी ले तक़रीबन नमकियात पाणी आहे, उते मिठे पाणी ले तरसनि पिया। मोटर साइकिल फटनि ते हिते ईंदा आहिनि, ग़रीब अॼु धारे बि ईंदा आहिनि, वापसि खयूं था वञनि, पाणी न आहे। ॻोठाणनि DC नवाब शाह ऐं पब्लिक हेल्थ खाते समेत वस वारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द आरो प्लांट नए सिर मरमत कराए खेसि ॿीहर बहाल करे साण पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध TV न्यूज़, सराड़ी।